सिंध के ज़िला कंबर शदात कोट का भी अजीब किस्मत है। जब ज़मीन आबादी के लिए पानी चाहिए तो पानी नहीं, और फिर एकदम से न जाने कहां से पानी सैलाब की सूरत में आकर सब कुछ तबाह बर्बाद कर जाता है और शहरी बेबस लाचार चुपचाप सब देखते रह जाते हैं। सॼी सिंध सवाइ कराची जे सॼो सिस्टम ज़राइत ते आहे। हिते जेके कारखाना आहिनि से बि ज़राइत सां लॻा पियल आहिनि, यानी सारनि जा आहिनि। ऐं उहा वफ़ाक़ असांजी जेका आहे सा पाणी जे हक़ में ऐं ॿिए हर विर्छ वारे जेके बि असांजा सिस्टम आहिनि सभिनी में उनजो माटली माह वारो सलूक आहे। ऐं नंबर ॿिए ते जेका असांजी सिंध हुकूमत बज़ाहिर सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। इनखे तक़रीबन 15 साल इन्हनि जी लगातार सिंध हुकूमत रही आहे, पर उनजे बावजूदि जेका सिंध जी तव्हां हालत ॾिसंदव त सिंध खे तबाह करे छॾियो अथनि। हिकु ख़ुश्क साली में पाणी कोन्हे, वरी जे पाणी अचे थो त बिना प्लानिंग जे उनखे ॿोड़ाइण में हुननि जो वॾो किरदारु आहे। त सिंधी माण्हू ॿुॾनि तबाह थियनि ऐं पेनूं फ़क़ीर थियनि, ऐं उन्हनि जी जेका इख़लाक़ी ज़रूरत आहे जंहिं अंग्रेज़नि खे भॼाइण ते बि मजबूर कयो, इहा वाहिद सिंध सूबो हुयो जेका अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु वेड़ हलाई हुई। ऐं उन्हनि साम्राज्यनि जी साज़िश आहे त उन्हनि सिंधियुनि खां इंतकाम वठण जे लाइ अहिड़ी हुकूमत हिते क़ाइमु करे आहिनि जंहिंजो नालो पाकिस्तान जे नाले सां पंजाब जो कब्ज़ो आहे। ऐं पंजाब उन्हनि जा तारीख़ी एजेंट रहिया आहिनि ऐं उहे असांखां इंतकाम वठी रहिया आहिनि। त हिन वक़्तु सिंध खे भंजर करण में हुननि का कसर न छॾी आहे। जेकॾहिं थोरो घणो वरी पाणी अचे थो त वरी ॿोड़ाइण में बि का कसर नथा छॾनि, त जीअं हिननि माण्हुनि में रत सत जेको आहे उहो बि ख़तमु थी वञे। हिन टाइम ॾिसो ॿिज पोखिजे थो, पाणी कोन्हे को। जिथे पाणी आहे उते वॾनि वॾनि माण्हुनि जूं ज़मीन आहिनि, उते पाणी आहे। ग़रीबनि जे लाइ जिथे हारी वीचारा मज़दूर आहिनि, बगो आहे, खबड़ आहे, एॾे पाणी कोन्हे को। असांजो मक़सदु इहो ई आहे त दांगी छा कहे, एॾे पाणी कोन्हे को, हेॾे पंहिंजो ॿी छा कहे, ओॾे पाणी कोन्हे को। असांजो मक़सदु इहो ई चवण जो आहे त पाणी असांखे ॾिनो वञे, आबादियूं थियनि। बाक़ी ॾिसो न, ॿोॾीअ जे लाइ पाणी अचे थो, पाणी गॾु करे ठकाव करे डज़ था कढाइनि था, ॿोॾि अची वई था। कंबर शदात कोट में था, कंबर शदात कोट में ॿोॾि त अची वई। जेको बि राशन पाणी ॾियनि था पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था। ग़रीब शदात कोट वारनि कहिड़े खे मिलियो आहे? बाबा हे जेको बि आहे ग़रीबनि जे लाइ ज़ुल्म आहे, नाजाइज़ी आहे। ग़रीब वीचारो उहो ई ग़रीब रहंदो। 2007, 2010 और 2022 में जितनी भी सैलाबी तबाहकारियाँ हुई हैं वो कुदरती आफात कम बल्कि मौजूदा मुंतखब नुमाइंदों की मेहरबानियाँ कुछ ज़्यादा दिखाई देते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।